जी दोस्तों, असां हिन वक़्तु माल रोड मरी में मौजूदु आहियूं ऐं हीअ माल रोड आहे साम्हूं जेको मेन चौक आहे माल रोड जीपियो चौक उहो आहे माल रोड आहे हीअं रश थोरी आहे हिते हिन राब्ते ते हूंदी आहे पर अञा हिते रश न आहे नज़र ख़ासि केली ख़रीदारी करे रहिया आहिनि हिन तरफ़ ऐं ज़बरदस्त नज़ारो आहे थधी हवा अचे थी कंहिं महिल बूंद पए थी ज़ाहिद काइम खानी हलो तिरछी टोपी पाटी मुंहिंजी पंहिंजी चॉइस कोन्हे तव्हांजी पंहिंजी चॉइस हूंदी मूंखे कहिड़ी अराउंड शेरमन ख़रीदारी करे थो राणा छा जी ख़रीदारी करे रहिया आहियो? मिड़ेई सौदो ॾिसूं पिया त कुझु ॾिसूं वठिजे न वठिजे दिलि खे का शइ वणे थी त ख़रीद कंदासीं। कोमरीअ में हींअर जीपीओ चौक ते आहियूं ऐं इहे हिते तमामु घणी रश आहे। राणा शेरमन गरम कपिड़ा वठण जी कोशिशि करे त गरम कपिड़ा वठजनि ऐं हिते शालूं सुठियूं मिलंदियूं आहिनि ऐं ॿियूं ख़रीदारी जूं काफ़ी शयूं हिते मौजूदु आहिनि ख़रीदारी मसरूफ़ आहिनि अलाए केॾा ख़रीदारी कंदे कंदे ज़ाहिद काइम खानी वाच थो वठे ज़ाहिद छा था वठो? साईं दोस्तनि फरमाइशूं कयूं त को घड़ियूं को माल रोड खां पर्स को फ्रूट सस्ती चीज़ न वॾो महांगो आहे जेका शइ असांजे कराची हेतिरा 200-250 मिले त 500-1000 ॿधी वेठा पर जुलमी रोड महांगाई जे राजा जो तरफ़ महांगो ऐं कोशिशि कंदासीं सभिनि दोस्तनि सां तव्हांखे मिलायूं ऐं माल रोड जा ख़ूबसूरत मंज़र आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं ऐं माल रोड जो ॾाढो ख़ूबसूरत मंज़र जेको तव्हां अञा रश घटि आहे सुबुह जो टाइम आहे जीअं राति ते तुरंदी आहे त ख़रीदारी वधी वेंदी आहे माण्हुनि जी रश वधंदी आहे सुकल फ्रूट आहे सुकल फ्रूट जा आहिनि पर महांगाई ॾाढी आहे छाकाणि अक्सर टूरिस्ट अचनि था घुमण लाइ माण्हू अचनि था ऐं उनखे घुमण फिरण जो सुठो तरीक़ो हूंदो आहे ऐं हीअ मारूफ़ आहे असां सां गॾु माल रोड ते हीअ मारूफ़ कीअं थो लॻे तव्हां माल रोड? चाचा ॾाढो ज़बरदस्त ॾाढो इंजॉय कयो आहे घुमी फिरी ॾाढो मज़ो आयो आहे हिते घुमण खां ईअं थो लॻे त दुनिया ई मटि आहे नज़ारा तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु मौसम ॾियारी आहे तमामु थधी थधी हवा बि थी लॻे VIP शहर आहे VIP माण्हू आहे में कॾहिं हिते आया आहियो? जी न मां पहिरियों चकर आयो आहियां ऐं माशाल्लाह ज़बरदस्त लॻे मां ॾाढा इंजॉय कयो कीअं चाढ़ियूं कीअं लॻियूं जेको चढ़ियासीं मथे हेठां खां बि चाचा हितां जूं चाढ़ियूं तमामु ॾुखियूं ऐं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि ॾाढियूं मुश्किलात पेश आई ड्राइव कंदे ऐं अलाह कयो केरु खे असां पहुची वियासीं हाणे अलाह कंदो त अॻिते बि केरु खे असां पहुची ड्राइव कंदे सच पए त ॾाढो ख़ौफ़ पियो थियो इंतिहाई ऊचियूं चाढ़ियूं ऐं गहरियूं ऐं ओचितो उघड़ वकड़ ऐं जिते ब्रेक लॻण त मुश्किल मसइलो थी वञे माल रोड जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ दुकाननि खां तव्हांखे वाक़ुफ़ु कंदा रहंदासीं ऐं हीउ सिलसिलो असांजो जारी रहंदो।